अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पाण अॼु GST NTS टेस्ट 2012 जे पास्ट पेपर में तव्हां सां मुखातिब आहियां। ऐं जेको GST जो पास्ट पेपर हुयो उन में बि इहो मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स हुया, जंहिंमें जनरल नॉलेज, इंग्लिश, साइंस, उर्दू, सिंधी, पाकिस्तान स्टडी वग़ैरह शामिल हुई। हिनमहिल पाण पाकिस्तान स्टडी पढ़ंदासीं ऐं हिन पेपर में पाकिस्तान स्टडीअ जा 15 सवाल हुया ऐं पाकिस्तान स्टडीअ खे आख़िर में रखियो वियो हो। जनरल नॉलेज शुरू थिए पई हिन पेपर में। पहिरें सवाल खां जनरल नॉलेज शुरू थिए पई 15 सवाल ताईं, ऐं पाकिस्तान स्टडी 86 सवाल खां 100 सवाल ताईं। सो पहिरीं असां पाकिस्तान स्टडीअ खे सॉल्व कंदासीं ऐं पोइ वरी वक़्तनि ब वक़्तनि हर क्लास में हिकु हिकु सब्जेक्ट या ॿ सब्जेक्ट वक़्त जे मुनासिबत सां हल कंदा हलंदासीं। पहिरीं अचूं था पाकिस्तान स्टडीअ ते। हिन में पाकिस्तान स्टडीअ जो पहिरियों सवालु आहे, पाकिस्तान बिकम इंडिपेंडेंट ऑन 27 Ramadan 1947, 27th of Shawwal 1947, 27th of Muharram 1947, or 27th of Rabiul Awwal 1947. So the correct answer is option A, 27th of Ramadan 1947. असां सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान 27 रमज़ान मुबारक जे मुबारक ॾींहं ते आज़ादु थियो हो। उनखां पोइ आहे द फर्स्ट गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान वाज़ सर सैयद अहमद ख़ान, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, अयूब खान और कायदे आज़म। The correct answer is option D, Qaid-e Azam. Qaid-e-Azam Muhammad Ali Jinnah was the first Governor General of Pakistan. इहो डिस्कस थी चुको आहे तव्हां सां पहिरीं बि त पाकिस्तान जा 4 गवर्नर जनरल थी चुका हुआ। उनखां पहिरीं इहो उहिदो ख़तमु थियो ऐं पोइ सदारती उहिदो प्रेसिडेंट जो शुरू थियो ऐं पाकिस्तान जो पहिरियों प्रेसिडेंट मेजर जनरल इस्कंदर मिर्ज़ा हुआ। मेजर जनरल इस्कंदर मिर्ज़ा गवर्नर जनरल बि रही चुका हुआ 4 गवर्नर जनरलनि मां, पर पहिरियों गवर्नर जनरल पाकिस्तान जो कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हो। इन लाइ सही जवाबु ऑप्शन डी आहे। उनखां पोइ आहे अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1973 द कंट्री वॉज डिक्लेयर्ड एज़, ठीक है, 1973 जे आइन जे मुताबिक़ असांजो जेको पाकिस्तान आहे उहो मुल्क आहे उहो छा डिक्लेयर कयो वियो? जामिया इस्लामिया पाकिस्तान, इस्लामिया पाकिस्तान, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान और पाकिस्तान इस्लामिया स्टेट, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान। ठीक आहे, हिन जो करेक्ट आंसर आहे ऑप्शन सी, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। ठीक आहे, सिंधीअ में जंहिंखे ईअं चवंदासीं। उनखां पोइ आहे सवाल नंबर 4 ऐं मजमूई तौर ते 89, एरिया वाइज़ विच प्रोविंस इज़ द बिगेस्ट ऑफ ऑल प्रोविंस। पहिरीं जेका पोइ पंहिंजी जनरल नॉलेज जी टेस्ट हुई PST, उन में बि इहो सुवालु हुयो, सिंध, पंजाब, बलोचिस्तान और खैबर पख्तूनख्वा। वी ऑल नो दैट द बाय area the biggest province of Pakistan is Balochistan, and by population the biggest province of Pakistan is Punjab. So now next question is 90 and question number 5. Afghanistan has 2252 km long boundary with Pakistan known as Afghanistan जी जेका पाकिस्तान सां 2252 किलोमीटर डिघी हदूद आहिनि, बाउंड्री आहिनि, उहे कहिड़े नाले सां सॾियो वञे थो? अफ़गानिस्तान लाइन, इंडो पाक लाइन, ड्रैंड लाइन, डेविड लाइन, ठीकु आहे, या सुलेमान लाइन। उनजो सही जवाबु आहे ऑप्शन सी, ड्रैंड लाइन। जीअं पाकिस्तान ऐं इंडिया जी LOC आहे, लाइन ऑफ कंट्रोल, त हीअ ड्रैंड लाइन जे नाले सां सॾियो वेंदो आहे। उनखां पोइ आहे क्वेश्चन नंबर 6, द मेंबर ऑफ इकोनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन ECO और पाकिस्तान और ईरान, पाकिस्तान, ईरान एंड इंडिया, Pakistan, Turkey and Bangladesh, Pakistan, Iran and Turkey. The correct answer is option D, the member of ECO are the Pakistan, Iran and Turkey. And this question has been taken from the interclass Pakistan study chapter number 6 interclass. And another question is, most of the southern areas of Pakistan are desert and hot, and option A cold, option B very cold, option C hot, and option D rainy. So the correct answer is option C hot. This complete statement will be like that most of the southern areas of Pakistan
are desert and hot? This questions also has been taken from interclass Pakistan study from interclass. Question number, another question is soil, forest, minerals. Soil मिट्टी, forest जंगलात, minerals मैदनात and water पानी are called कड़े नाले सां सॾिया वञनि था या कहिड़ी तरह सुञाता वञनि था? human resource, ठीकु आहे, natural resource, artificial resource or paid resource. These all are natural resource. Soil, forest, mineral and water are the mineral resources. Another question is the natural gas was first found in Pakistan at a place called टंडोलहयार, खैरपुर, सुई या डाडो. जेका कुदरती गैस आहे पाकिस्तान में पहिरियों दफ़ो किथे लधी वई? सुई. बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे सुई, इन जे करे इन खे सुई जे नाले सां सॾियो वञे थो. त पाकिस्तान में पहिरियों दफ़ो कुदरती गैस सुई में मिली हुई. उन खां पोइ आहे एयर पोल्यूशन इज़ काज़्ड बाय स्मोक, poisonous moisture, atomic wastage and all of these. The correct answer is option D, all of these. Air pollution, हवाई गदलान या हवाई आलूदगी जेके सबब आहिनि, स्मोक, दूंहो, ठीकु आहे, ज़हरी जेके ज़हरीला मादा या एटॉमिक जेके वेस्टेज थियनि था, इहे सभई जेके आहिनि उहे एयर पोल्यूशन जा सबब आहिनि. उन खां पोइ पाकिस्तान इज़ कनेक्टेड विथ चाइना थ्रो Karakram Highway, Wakhan Highway, Shora Faisal or GT Road, Multan. The correct answer will be option A, Karakram Highway. Karakram Highway connect Pakistan and China. And another question is, next question is, one of the main causes of the fall of East Pakistan is constitutions of 1962. Geographical location of East and West Pakistan, recognition of Pakistan or federal parliamentary system. जेको ईस्ट पाकिस्तान आहे, ओभर पाकिस्तान या मशरक़ी पाकिस्तान जे जेके अलॻि थियण जो अहम वजह कहिड़ी हुई? 1962 जो जेको आहे पंहिंजो आइन, जा जेके जोग्राफिकल हदूद हुयूं ॾखण ऐं ओभर जो जेको असांजो वेस्ट पाकिस्तान जो. बहरहाल उनजो जेको सही जवाबु आहे फेडरल पार्लियामेंट्री सिस्टम. 1971 जी जेका पंहिंजी इलेक्शन थी हुई, जंहिंमें ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं मूंखे बलोचिस्तान जो बांग्लादेश जो फ़िल वक़्तु ज़हन में नथो अचे, त उन्हनि जी जेको फेडरल पार्लियामेंट्री सिस्टम हुयो, इलेक्शन जो इशू हुयो, उन तां फाइनली पाकिस्तान ऐं बांग्लादेश हिक ॿिए खां ईस्ट पाकिस्तान ऐं वेस्ट पाकिस्तान अलॻि थियो आहे. मेन कॉज इज़ ऑप्शन डी, फेडरल पार्लियामेंट्री सिस्टम. द बेसिस ऑफ आइडियोलॉजी ऑफ पाकिस्तान इन हिंदुइज़म, इस्लाम, क्रिश्चियनिटी या बुद्धिज़म. ठीकु आहे, त जेको मेन कॉज़ आहे पाकिस्तान जो नज़रियो आहे, ॿिकोमी नज़रिये जे बुनियाद ते उहो इस्लाम आहे. उन खां पोइ 14हों सुवालु आहे, द क़ाइदे आज़म रिफ्यूज़ टू एक्सेप्ट द नेहरू रिपोर्ट एंड प्रिपेयर्ड अ ड्राफ्ट ऑफ गाइडिंग प्रिंसिपल्स consisting of 10 points, 12 points, 13 points or 14 points. The correct answer is option D, 14 points. क़ाइदे आज़म नेहरू जी रिपोर्ट जे रद्द अमल में या उनजे मञण खां इनकार कयो ऐं उनजे रद्द अमल में जेको ड्राफ्ट तयारु कयो जिन बुलेट्स ते, उहो केतिरनि ते मुश्तमिल हो? 14 नुक़्ता. क़ाइदे आज़म जा 14 नुक़्ता, 14 पॉइंट्स इलाही फेमस आहे. 1928 में नेहरू रिपोर्ट पंहिंजी पेश कई हुई, जवाहरलाल नेहरू रिपोर्ट पेश कई ऐं 1929 में क़ाइदे आज़म पंहिंजा 14 नुक़्ता पेश कया. ऑल ओवर पेपर जो 100 ऐं पाकिस्तान स्टडी जो लास्ट ऐं क्वेश्चन नंबर 15 आहे, द इंडस रिवर फॉर्म्स इट्स डेल्टा नोन एज इंडस डेल्टा नियर मिथानकोट, ठट्टा, सरगोदा or Chinot. The right answer is option number B, Thatta, known as a Indus Delta. Okay, so ही हुयो NTS JST 2012 जो पाकिस्तान स्टडीअ जो जेको सेक्शन हुयो उहो पाण हल कयोसीं ऐं ॿिया सेक्शन बि वक़्तनि ब वक़्तनि हल कया वेंदा. मूंखे उमेदु आहे त हीअ जेके सवाल हुया सभई तव्हांजा ॿुधंदड़ जुधंदड़ हूंदा. सिंधी में, पाकिस्तान स्टडी में, मुख़्तलिफ़ सोशल स्टडी में क्लासिस में तव्हां सभई इहे सवाल पढ़िया आहिनि.
बहरहाल क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऐं नोटिफिकेशन ऑल खे प्रेस करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह ने